अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे रिश्ता रुगो जियापे सां ई थोरो ई हूंदा आहिनि। अॻिणो पोल वर्ल्ड चैंपियन बाप रिचर्ड हिकु ॿारड़े जी कहाणी ॿुधाए थो, जेको ॿारड़ो फुटबॉल रांदि ते जिन जान सां आशिक़ हो। कोशिश मथां कोशिश, हिन बसि ॼण त सॼी हयाती फुटबॉल खे अर्पे छॾी हुई। मुसीबत उहा हुई जो हू कद जो नंढो हो ऐं छोकरनि जे मुक़ाबले जो जहिड़ो कर ॾिसण में ई कोन ईंदो हो। उन करे घणो करे सभिनी रांदियुनि में हू ॿाहिरि बेंच ते वेठल नज़र ईंदो ऐं खेसि खेॾण जो मौक़ो तमामु घटि मिलंदो हो। हीउ नौजवान छोकिरो पंहिंजे पीउ सां गॾु रहंदो हो ऐं हिननि ॿिन्हिनि जो पाण में ॼण त को ख़ासि तालुक़ु हो। जेतोणीकि छोकिरो ॿाहिरि बेंच ते वेठो हूंदो हो, पर त बि संदसि पीउ पियो ताड़ियूं वॼाईंदो हो, पियो रड़ियूं कंदो हो। हू कॾहिं बि कंहिं रांदि में ग़ैर हाज़िर न रहियो। हाई स्कूल में दाख़िल थियो त बि छोकिरो सॼे क्लास में नंढड़ो हो। संदसि पीउ वरी बि खेसि सदाईं हिमथाईंदो हो ऐं उहो बि चवंदो हुउसि त जे संदसि दिलि नथी चवे त ज़रूरी नाहे त हू फुटबॉल खेॾे। पर नौजवान खे वरी बि जुनून हो ऐं हू लाॻीतो प्रैक्टिस कंदो रहंदो हो। खेसि उमेद हुई त हिकु न हिकु ॾींहुं हू बहितरीनु रांदीगर बणिजंदो ऐं सीनियर्स जे टीम में शामिलु थींदो। हाई स्कूल जा 4 साल हुन सभिनी प्रैक्टिस सेशन्स में हिसो वरितो, हर रांदि में बरो वरिताईं, पर संदसि नसीब वरी बि उहो बेंच ते ई वेहणु रहियो। संदसि पुरखुलूस पीउ सदाईं हिन खे उत्साहींदो रहियो, सदाईं ॿाहिरि स्टैंड ते वेठल रहियो। नौजवान जॾहिं कॉलेज में पहुतो त हिन उहो पको पओ करे वरितो त हू फुटबॉल टीम में ज़रूरत आहार तलब वारे हिसे में शामिलु थियण जी कोशिशि कंदो। उहो रिज़र्व रांदीगरनि लाइ हिकु दिलदारीअ जीअं हो त कंहिं बि वक़्तु खेनि खेॾण जो मौक़ो मिली सघे थो। सभिनी खे पक हुई त खेसि उते बि जाइ न मिलंदी, पर संदसि लाॻीती कोशिश ऐं कारकर्दगीअ खे ॾिसंदे कोच संदसि नालो फ़हिरिस्त में शामिलु करे छॾियो। हू न सिर्फ़ु पाण मौजूदु हूंदो हो, पर ॿियनि लाइ बि सदाईं उत्साह जो मुहारिक हूंदो हो। उन ख़बर त खेसि ज़रूरत आहार में शामिलु कयो वियो आहे, खेसि एतिरो त उत्साहियो जो हुन डोड़ी वञी फ़ोन करे पंहिंजे पीउ खे उहा ख़ुशख़बरी ॿुधाई। संदसि पीउ ॾाढो ख़ुशि थियो, छाकाणि जो खेसि बि कॉलेज जे सभिनी रांदियुनि में शिरकत लाइ इन बहाने दावत मिली हुई। इन नौजवान सालनि जा साल काटिया हुआ। हाणे बि ईअं ई थियो जो संदसि सीनियर कॉलेज जे कंहिं ॾींहं में बि बसि आख़िरी मैच खां अॻु शामिलु थियण लाइ को वझ मिलियो। हिन अञा प्रैक्टिस कई पए जो कोच वटि हिकु तार खणी आयो, जंहिं ॼण नौजवान खे माठि कराए छॾियो। पंहिंजो पाण खे संभालींदे हुन कोच खे चयो, अॼु सुबुह बाबा वफ़ात करे वियो आहे, छा मां अॼोकी प्रैक्टिस मिस करे सघां थो? कोच खेसि भाकुर पातो, तूं सॼो हफ़्तो मोकल करे सघीं थो नौजवान, ऐं हा, छंछर ते थींदड़ मैच में खेॾण बाबति बि हाणे न सोचिजांइ। छंछरु आयो ऐं रांदि में हिननि जी टीम लाइ मज़ो न हो, छाकाणि त 3 हिसे में टीम 10 पॉइंट्स सां पोइते हुई। उहो ई वक़्तु हो जो ही ख़ामोश नौजवान माठि करे लाकर्स ताईं पहुतो, किट कढियईं ऐं ग्राउंड में हलियो आयो। खेसि ॾिसी कोच ऐं रांदीगर हैरान थिया। सर, मूंखे अॼु खेॾणु ॾियो, महिरबानी करे अॼु मूंखे सिर्फ़ु हिकु भेरो मौक़ो ॾियो। हिन कोच खे मिंथ कई, जंहिं ॿुधी अणॿुधी करे छॾी। खेसि सभ खां बेकार रांदीगर खे अंदरि मोकिले छा करिणो हो। छोकिरे जी मिंथ में लाॻीती हलंदी रही ऐं आख़िरकार संदसि आज़ी नियाज़ीअ खे ॾिसी कोच चयो, ठीकु आहे, वञी खेॾ। थोरी देरि में सभु हैरान थी विया। अणॼातल छोकिरे कमाल करे ॾेखारियो। हू जंहिं अॻु में कॾहिं कोन खेॾियो हो, सो मैच में तबाही करे रहियो हो। मुख़ालिफ़ टीम खेसि रोके न पए सघी। कंहिं अज़ीम शान रांदीगर जियां हुन पास ॾिना पिए, ब्लाक कयईं पए ऐं लाॻीतो अॻिते वधी रहियो हो। टीम जो हौसलो मोटी आयो, सुतती स्कोर बराबरि थी वियो। रांदि जे आख़िरी घड़ियुनि में हिन पाण पंहिंजे सिर सभिनी खे पुठिते छॾे गोल करे वरितो ऐं संदसि टीम खटी वई। तमाशाई उथी पिया। संदसि रांदीगर साथियुनि खेसि कुल्हनि ते खणी वरितो। जॾहिं सॼो गोड़ झको थियो त कोच महसूसु कयो त हू ईअं ई अॻु जीअं कुंड खां हिकु बेंच ते माठि कयो वेठो हो। कोच चयसि, बचा, तो त कमाल करे छॾियो, तोखे छा थियो हो? तो उहो सभु ईअं कीअं करे वरितो?
अखियुनि में ॻोड़नि साण हिन कोच ॾे निहारींदे चयो, तव्हांखे ख़बर आहे त बाबा वफ़ात करे वियो आहे, पर तव्हांखे उहा ख़बर न आहे त हू नाबीन हूंदो हो। हुन गीत ॾिनी, हू मुंहिंजे हर रांदि ते ईंदो हो पर ॾिसी कोन सघंदो हो, पर अॼु उहा पहिरीं रांदि हुई जंहिंमें मूंखे लॻो त हू मूंखे ॾिसी सघे थो ऐं मूंखे सो ॾेखारण पियो घुरियो त मां उहो सभु करे सघां थो।